औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ सिरात जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ सिरात जो मादो आहे सात रे तोय। लफ़्ज़ सिरात जी माना आहे सिधो रस्तो। लफ़्ज़ सिरात क़ुरान पाक जे 25 सूरतुनि ऐं 45 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। मोमिन जी दावा आहे त बेशक मुंहिंजो रब सिधे रस्ते ते आहे। सूरत नंबर 11 हूद आयत नंबर 56। बेशक मूं त अल्लाह ते तवक्कल कई आहे जेको मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हां सभिनी जो बि रब आहे ऐं को बि चुरंदड़ जानदार न आहे जंहिंजे पेशानीअ खे उन अल्लाह झले न रखियो हुजे। बेशक मुंहिंजो रब सिधे रस्ते याने सिरात ते आहे। उहो मज़मून वधीक सूरतुनि में सूरत नंबर 6 अनआम आयत नंबर 126 ऐं 153। सूरत नंबर 15 हिजर आयत नंबर 41। सूरत नंबर 19 मरियम आयत नंबर 36 ऐं 43। सूरत नंबर 36 यासीन आयत नंबर 61। सूरत नंबर 43 ज़ुख़रुफ़ आयत नंबर 61 ऐं 64। इंसाननि जी अल्लाह खां दुआ आहे त ए असांजा रब असांखे सिधो रस्तो ॾेखार। सूरत नंबर 1 फ़ातिह आयत नंबर 5। तूं असांखे सिधो रस्तो सिरात ॾेखार। उहो मज़मून वधीक सूरतुनि में सूरत पहिरीं फ़ातिह आयत नंबर 6। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 142 ऐं 213। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 68। सूरत नंबर 6 अनआम आयत नंबर 87। जेको अल्लाह जे दीन ते अमल कार फरमा आहे उहो यकीनन सिधे रस्ते ते आहे। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 101। ऐं तव्हां कीअं कुफ़ुर कंदव जॾहिं त अव्हांखे अल्लाह जूं आयतूं पढ़ी ॿुधायूं पयूं वञनि ऐं अव्हां में संदसि रसूल बि मौजूदु आहे। ऐं जेको बि अल्लाह जे दीन खे मज़बूतीअ सां झलियो त उहो यकीनन सिधी राह याने सिरातिन ते हलण जी हिदायत हासिल करे चुको। उहो मज़मून वधीक सूरतुनि में सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 51। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 175। सूरत नंबर 5 माइदा आयत नंबर 16। सूरत नंबर 6 अनआम आयत नंबर 161। सूरत नंबर 10 यूनिस आयत नंबर 25। सूरत नंबर 14 इब्राहिम आयत नंबर 1। सूरत नंबर 16 नहल आयत नंबर 121। सूरत नंबर 20 तहा आयत नंबर 135। सूरत नंबर 22 हज आयत नंबर 24 ऐं 54। सूरत नंबर 23 मोमिनून आयत नंबर 73। सूरत नंबर 24 नूर आयत नंबर 46। सूरत नंबर 34 सबा आयत नंबर 6। सूरत नंबर 36 यासीन आयत नंबर 14। सूरत नंबर 37 साफ़ात आयत नंबर 118। सूरत नंबर 38 साद आयत नंबर 22। सूरत नंबर 42 शूरा आयत नंबर 52 ऐं 53। सूरत नंबर 43 ज़ुख़रुफ़ आयत नंबर 43। सूरत नंबर 48 फ़तह आयत नंबर 2 ऐं 20। इब्लीस अल्लाह खे चयो त तुंहिंजी सिरात मुस्तक़ीम ते वेही तुंहिंजे इंसाननि खे गुमराह कंदुसि। सूरत नंबर 7
एराफ़ आयत नंबर 16। इब्लीस चयो छाकाणि त मूंखे गुमराह कयो उन करे हाणे आउं बि ज़रूरु तुंहिंजे सिरात मुस्तक़ीम यानी सिधी वाट ते हिननि लाइ घटि झले विहंदुसि। उहो मज़मून वधीक सूरत में सूरत नंबर 7 एराफ़ आयत नंबर 86। जेकी शख़्स अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो भाईंदो आहे त अल्लाह तंहिंखे भिटकाए छॾींदो आहे। सूरत नंबर 6 अनआम आयत नंबर 39। ऐं जिन माण्हुनि असांजे आयतुनि खे कूड़ो भायो आहे उहे ॿोड़ा ऐं गुंगा आहिनि, ऊंदाहिनि में गुम आहिनि। अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे भटकाए छॾींदो आहे ऐं जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे सईं राह सिरातिन ते लॻाईंदो आहे। इहो मज़मून वधीक सूरतुनि में सूरत नंबर 16 नहल आयत नंबर 76, सूरत नंबर 23 मोमिनून आयत नंबर 74, सूरत नंबर 36 यासीन आयत नंबर 66, सूरत नंबर 37 साफ़ात आयत नंबर 23, सूरत नंबर 67 मुल्क आयत नंबर 22। जज़ाकल्लाह।